पंहिंचावरी ड्रामे जी नई धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंचावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलकश थियण वारा आहिनि। छो त हाणे इन्हनि में गुनाहगार खे ज़हर करण जी कोशिशि जेका हुई, चाकर ख़ान भले साईं ते आंदी भलो साईं रुंडे वारनि ऐं खयों तव्हां ॾिठो कूड़ ते बि बकी आहे कासिम तां, ऐं कासिम खे मारियो वेंदो छा कयो वेंदो। न दोस्तो, इहो सीन तव्हां ॾिठो आहे मारण जो, लेकिन इहो सचमुच में न हूंदो आहे, इहो ख़्वाबु हूंदो आहे हिकिड़े क़िस्म जो। बाक़ी अॻिते जीअं जीअं एपिसोड वधंदा वेंदा तीअं तीअं हाणे सज़ाऊं लॻंदियूं वेंदियूं, लेकिन जाबर पंहिंजे भाउ खे थी सघे थो वक़्ती तौरु छॾाइण में कामयाबु थी वञे। जाबर छॾाइण में बिल्कुलु कामयाबु थी वेंदो, छो त जाबर खे ख़बर आहे जे मुंहिंजो भाउ मौत मुंहिंजे लाइ का शइ न बचंदी। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान पोइ अञा जाबर वारनि जे पोयां बाहि वारींदो, ऐं सिकू उहे जे लाइ बि कातिल ज़हर थी बीठो आहे त सौट सको कातिल आहे। इहो रुंडे छो त जेको गुनाह खयों हिकिड़ो क़िस्म जो कसम खणी कूड़ी इहा कहाणी ॿुधाई, उहा उनजे कंध में अॻिते हली पवंदी। वीडियो पुॼाणी ते शायदि को वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा।